सीनियर जज जस्टिस मंसूर अली शाह अदालती फैसलन ते अमल अणटर करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जे फैसले ते अमल करण खां सवाइ ॿियो को बि रस्तो नाहे। अदलिया जे फैसलनि ते तफ़सील अमल थियो त आइन जी भञकड़ी हूंदी ऐं बिगाड़ पैदा थींदो। मुल्क में आइन ऐं निज़ाम आहे। जेकॾहिं को ॿियो निज़ाम आणो आहे त भली आंदो वञे। सुप्रीम कोर्ट खे आइन अख़्तियार ॾिना आहिनि। अदालती फैसलनि ते हर सूरत में अमल करणो पवंदो। मख़सूस सीटुनि बाबति तफ़सीली फ़ैसिलो लिखियो पियो वञे। समूरा जज इस्लामाबाद में न आहिनि। मोकलुनि खां पोइ फ़ैसिले ते वधीक बहितर मशवरो मुमकिन आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त इसराइली ज़ालमाननि कार्रवाइनि में पंहिंजूं सभु हदूं पार करे छॾियूं आहिनि। स्कूली ॿारनि ते हमले में दुनिया में मिसाल नथो मिले। आलमी बिरादरी ख़ासि करे गॾियल क़ौमुनि खे इसराइली अगराई रोकण लाइ अमली क़दम खणणु घुरिजनि। इसराइल ख़िलाफ़ आलमी अदालत जे फ़ैसिले ते अमल कयो वञे। पेरिस ओलंपिक्स में गोल्ड मेडल हासिल कंदड़ अरशद नदीम ॾे वापसि अची रहियो आहे। लाहौर जे हवाई अॾे ते शानदार आजां कई वेंदी तयारियूं मुकमल। जश्न आज़ादी जे मौक़े ते अरशद नदीम जी तस्वीर वारी पोस्ट जी टिकट जारी। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां ओलंपियन अरशद नदीम खे हिलाली इम्तियाज़ एवार्ड ॾियण जो ऐलान। ऐवान सदर अरशद नदीम खे सिविल एवार्ड ॾियण लाइ काबीना डिवीजन खे ख़त लिखी छॾियो। ख़त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त अरशद नदीम बहितरीन कारकर्दगी सां रांदि जे मैदान में क़ौम जो कंधु फ़ख्र सां बुलंद कयो आहे। अरशद नदीम जी आलमी सतह ते शानदार कामयाबी क़ौम लाइ फ़ख्र जोगी ॻाल्हि आहे। बांग्लादेशी सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उबैदुल हसन भी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। शागिर्दनि जे अल्टीमेटम खां पोइ चीफ जस्टिस इस्तीफ़ा कानून वारी वज़ारत खे मोकिले छॾी। उबूरी हुकूमत जे सलाहकार प्रोफेसर आसिफ नज़रल तरफ़ां चीफ जस्टिस जी इस्तीफ़ा जी तस्दीक़। बांग्लादेशी बैंक जे गवर्नर अब्दुल रऊफ़ भी इस्तीफ़ा ॾेई छॾी। मुल्क में छिकताण बरक़रार। अवामी लीग जा मुख़्तलिफ़ हंधनि ते शेख हसीना वाजी जी हिमायत में एहतिजाजी मुज़ाहिरा। कराची जे इलाइक़े बल्दिया टाउन मां पेरनि में ज़ंजीर ऐं तालो लॻल नींगरी हथ वालदेन सां वञण खां इनकार करण ते पुलिस नींगरी खे ईदी सेंटर मुंतक़िल करे छॾियो। SSP क्यामाड़ी फैज़ान अली जो चवणु आहे त हथायल नींगरी मच्छर कॉलोनी जी रहवासन आहे। वालदेन सां वञण खां इनकार करण ते नींगरी खे ईदी सेंटर मुंतक़िल कयो वियो आहे। उमरकोट में नंढी उमिरि जी नींगरे जी शादी रोकराई वई। घोट ऐं कुंवार गिरफ़्तार। वारसनि तरफ़ां शादी न कराइण जी लिखत खां पोइ नींगरी वालदेन हवाले। पुलिस जो चवणु आहे त वारसनि लिखी ॾिनो आहे त नींगरे जी मङणी कई पई वञे। बालिग थियण खां पोइ शादी कराई वेंदी। मीरपुर माथेलो वासी गुम थियल पीर संडे अगवा जी तस्दीक़। वारसनि खां 25 लख रुपया भुंग तलब। वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि भुंग जी रक़म न ॾियण जी सूरत में मुगीअ खे मारण जी धमकी ॾिनी आहे।